नाज़रीन लखी मावा सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त तालके लखी ग़ुलाम शाह जे यूसी 27 जे ॻोठ कोड़ो लबाणो खे गुज़िरियल 3 सालनि खां सियासी बुनियादनि ते तरक़ियाती कमनि खां महरूम रखियो वियो आहे। इन सिलसिले में पूरी यूसीअ में कई सालनि खां कॾहिं बि सफ़ाई सुथराई, स्ट्रीट लाइटुनि, सोलर लाइटुनि तोड़े ॿियनि शयुनि जा कम न थी सघिया आहिनि ऐं नई वरी मच्छरमार स्प्रे थी सघियो आहे। यूसी जा समूरा ॻोठ अॼु बि बुनियादी हक़नि खां मुकमल तौर महरूम आहिनि। ॿिए पासे यूसी 27 ते 3 सालनि खां मुसलसल मुक़रर यूनियन काउंसिल सेक्रेटरी आगा मुनीर ऐं ॿिए यूसी चेयरमैन मौलाना ग़ुलाम अल्लाह महर ऐं ॿिए अमले तरफ़ां मिली भगत कंदे यूसीअ में मनपसंद ॻोठनि खे सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि, जॾहिं त ॻोठ कोड़ो लबाणो खे यूसीअ जी लखें रुपयनि जे ईंदड़ बजट मां मुकमल तौर महरूम कयो वियो आहे। ॻोठ कोड़ो लबाणू जे ॻोठाणनि जूं नैब सखर एंटी करप्शन, डीसी शिकारपुर, असिस्टेंट कमिश्नर लखी ग़ुलाम शाह वस वारनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ कोड़े लबाणे जे नाले ते यूसी 27 में ठहंदड़ जाली कूड़नि बिलनि जी शफ़ाफ़ जांच कराए ॻोठ खे मुकमल सरकारी सहूलियतूं ॾियारियूं वञनि। ॿी सूरत में भरपूर एहतजाज कयो वेंदो। भराए मेहरबानी न कई को मच्छर मारो पाण अचे न तो को प्रेस हणारो का शइ न सी गंदगी ॾिसे पाण तो तू चेक कर तू भी लाइन में ना ॾिसने जारा पाण घिटनी में जो किन कचरो लॻो पाण सां महिनत कराऊं पाण करूं 3 साल सरे। अच्छा एक गोठ केड़ो आ? कोड़े गोठ ते शाम मसलो आता मसलो आ त 3 साल असांजी नाली सफ़ा न थे, गंद कचरो वधी वियो, गंदगी घणी आ, मलेरिया अचनि नथा, न स्प्रो न का नज़र आ न को निगाहबानी आ। अच्छा यूसी सेक्रेटरी दावा कन था पिया त असां सफ़ाई भी कराई आ, हर शइ हर सहूलियत ॾिनी आ यूसीअ में? कोन थी आ, असांखे कोन मिली आ। घणो साल 3 तकरीबन? साल आ साईं, 3 साल आ, कुछ न थियो। हाणे तव्हांजो मुतालबो कंहिंखां आ? हा बतायो कंहिंखां मुतालबो हाणे? डीसी एससी